शहीद नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में कोर्ट जवाबदार MNA ख़ालिदुन ज़मानत लाइ कोर्ट पहुची वियो आहे। जज न हुजण करे घोट की जी अदालत में पेश थींदो। संदसि उन मौक़े ते MNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड मीडिया सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। कोर्ट में असां हिते हाज़िरी ॾियण आयासीं, जज साहब कोन हुयो, हाणे वरी घोटकी वञूं था। जी सर, शहीद नसरुल्लाह गडानी जो क़त्ल केस आहे, उन जो इल्ज़ाम तव्हां ते ऐं तव्हांजे ॿिनि पुटनि ते अचे थो। तव्हां इन हवाले सां छा चवंदो? वाक़ई शहीद नसरुल्लाह गडानी खे अवां क़त्ल करायो आहे? अल्लाह माफ़ी ॾे मुंहिंजा भाउ, तव्हांजा सवाल ई थोरा उबता हूंदा आहिनि। बाक़ी असांजो भाउ हुयो, कोई अहिड़ी ॻाल्हि कोन, असांजी हुन सां हमदर्दी आहे। असां हर पहलू ते हर फोरम ते चयो आहे त उहे पंहिंजा कातिल गिरफ़्तार थियनि, मगर हिन में जेकी सियासत इन्वॉल्व थी वई उहा ॾाढी असांखे ॾुख थियो। साईं, शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में जेकी सियासत आहे उहो शहादत खां पोइ इन्वॉल्व थी या शहादत खां पहिरीं? तव्हां छा था सम्झो? मां सम्झंदो हुनजी शहादत खां पोइ इन्वॉल्व थी या पहिरें ॾींहं खां वठी। जेके पुलिस तरफ़ां जवाबदार ॿुधाया विया आहिनि असगर, बरकत ऐं अब्दुल्ला जे हवाले सां, हुननि अब्दुल बारी पिताफ़ी या मियां रफ़ीक या मियां मिठे जे चवण ते क़त्ल छो कयो हूंदो? इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे जेको माण्हू तव्हां साईं असां त चऊं था न पुलिस खे त उहो जांच करे। जेके हक़ी आहिनि। मुंहिंजा ॿई पुट ॿाहिरि मुल्क खां, हिकिड़े खे 1.5 महीनो पोणा 2 महीना थिया आहिनि, हिकिड़ो 8 ॾींहं इन वाक़े खां शहीद नसरुल्लाह वारे खां पहिरें वियो आहे। हुनजे दोस्त जी मंगणी हुई, हली शादी हुई, हुते शहबाज़ ओॾे वियो आहे लंडन। मां इस्लामाबाद आहियां। तव्हां छा था सम्झो त इहे जेके 3 माण्हू जेके पुलिस तरफ़ां नॉमिनेट कया विया आहिनि, असगर, बरकत ऐं अब्दुल्ला, उहे जवाबदार आहिनि इन क़त्ल के? मां कंहिंखे चई सघां थो, इहो त पुलिस जांच कंदी न। जो पुलिस जो उहो आहे, पुलिस त उन्हनि खे जवाबदार करार ॾिनो आहे न साईं। साईं मुंहिंजा वरी पुलिस खां पुछे, कोर्ट में त आहे न हाणे। न हाणे त कोर्ट में आहियूं न यार। हिकिड़ा मिंट तो सर, उहे सवाल आहिनि जेके माण्हू न। मां हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो, हाणे कोर्ट में आहे, कोर्ट सगोरी फ़ैसिलो कंदो। ऐं मूंखे उमेद आहे इंशाअल्लाह ताला असां बेगुनाह साबित थींदासीं इंशाअल्लाह। अब्दुल्ला, हिकिड़ो आख़िरी सवाल साईं, अब्दुल्ला ऐं जेके 3 जवाबदार ॿिया आहिनि उन्हनि खे पेश कंदो? सर, असां किथां पेश कंदासीं? पुलिस वञी वठे न, असां किथां पेश कंदासीं? बादशाह माण्हू आहियो तव्हां। ठीकु आहे। पुलिस